शांति हाणे सब बाबा की याद था करो। महात्मा निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा की सब मन की ॻाल्हि ॿुधाए। ओम शांति। अॼु मूंखे मिठे श्री बाबा ब्रह्मा जी द्वारा के बाद बाबा चवंदा कि सदा जीवन में न सत्य जी राह ते हलंदा आहियूं। माण्हू सोचता आहिनि असां सच्चा थी करे हलूं त हिन कूड़ी दुनिया में रही न सघंदासीं। छो हिन दुनिया में जेका माण्हू कूड़ पाप जो साथ वठंदा आहिनि उहो ई अॻियां वधी सघे। हिन दुनिया में पैसो कमाइण, इज्जत कमाइण, मान सम्मान वठण लाइ कूड़ पाप जो साथ वठिणो ई वई। लेकिन माण्हू हिन दुनिया में हिक ॿिए जी नज़र में त वॾो थी वेंदा आहिनि। लेकिन जेको इंसान हिन सृष्टि ते रहंदे हुए कूड़ पाप जो साथ वठी करे पैसो कमाईंदो आहे, माण्हुनि जो मान सम्मान वठंदो आहे, दुनिया जी नज़र में ऊंचो थी वेंदो आहे, उहो भगवान जी नज़र में ऊंचो न हो। त तव्हांखे भगवान जी नज़र में ऊंचो थियणो आहे या दुनिया जी नज़र में ऊंचो थियणो? त कई माण्हू न छो जी हिन दुनिया में कई माण्हू कूड़ ॻाल्हाए अॻियां वधंदा था वञनि। जेको माण्हू सच थो ॻाल्हाए उहो त पुठियां ई रहिजी थो वञे। जेको सच जी राह ते हले थो न उहो सोचे थो अरे तंहिंखां त इहो सुठो, कम से कम इहे कूड़ ॻाल्हाए अॻियां वधी त थो। असां त सच जी राह ते हलंदासीं त असां हिते रहते बि था। त हिन दुनिया में माण्हू सोचनि था भई पढ़ी लिखी वॾो ऑफिसर थियण, पैसा कमाइण, सुठा घर ठाहिण, सुठो बंगलो ठाहिण ई जीवन में सफलता आहे। छोकी मनुष्य आत्मा खे इहो न पतो आहे न कि असां हिन सृष्टि ते त खेल खेॾण आया आहियूं। अॼु माण्हू विश्व जो एॾो पैसे वारो थी वेंदो, उनखे छा मिलंदो? कुझु मिलंदो थोड़ी। उहे आत्मायूं मथां परमधाम खां परमधाम में रहंदियूं आहिनि। मथे असांजी आत्माउनि जी जॻह आहे हिकु रहण जी, जाते सूरज चांद जी भी रोशनी न पहुची सघंदी आहे न, उते परमधाम में सभिनि आत्माउनि जी रहण जी जॻह आहे। असां उन जॻह खां हेठि ईंदा आहियूं खेल खेॾण। वापसि हाणे कलयुग अंत खां पोइ वापसि असां सभी आत्मायूं पंहिंजो शरीर छॾे करे वापसि मथे ई वञणियूं आहिनि। ईअं थोड़ी हिन दुनिया में जे वटि पैसो आहे त उहा हुनजो कोई जीवन में ॿियो अॻियां हुनखे पार थियणो किथे ॾींदो। माण्हू पैसे वारो बि आत्मा शरीर छॾे वञी करे ॿियो शरीर वठंदी आहे कर्मनि अनुसार। अॼु कोई बि गुरु संत सन्यासी हुजे, केर बि धर्म स्थापक हुजे, कृष्ण जी भी आत्मा शरीर वठी करे ॿियो शरीर वठंदी आहे। बसि ॿियो छा? त कुझु थियणो न आहे। अॼु तव्हांजा ॿार पढ़ी लिखी करे वॾो ऑफिसर ठही वञनि, पैसा कमाइनि, बंगलो ठाहिनि, तव्हां धन कमायो, बंगलो ठाहियो, सुठी चीज़ खाओ पीओ, उनसां कुझु थियणो न आहे। लेकिन अगरि तव्हां रहण त असां मथे वारा ई आहियूं। त हिन सीजन सां जेको माण्हू सुख वठणु चाहे त न उहो मिले बि न। आत्मा खे सच्चो सुख कॾहिं मिलंदो? जॾहिं आत्मा जो मिलन परमात्मा सां। जॾहिं आत्मा खे वो सुख, शांति, प्रेम, आनंद, शक्तियुनि जो अनुभव थींदो न, जॾहिं आत्मा खे सच्चो सुख, सच्चो प्यार परमात्मा जो, जॾहिं आत्मा सुख जी राह ते हलंदी आहे न, जेकी आत्मा सुख जी राह ते हलंदी आहे न, उनखे परमात्मा जो प्यार अनुभव थींदो आहे।
ऐं अगरि उहो हुन प्यार जी वैल्यू न करे दुनिया जे प्यार, दुनिया जे मान सम्मान जी आश रखंदी आहे, ऐं सुठो भलो माण्हू भॻवान जी सुठी रीति भक्ति करे थो, भॻवान जो नाम जपे थो, ईमानदारी सां हले थो, भॻवान जी छत्र छाया में हले थो, ॾाढो सुखी आहे, ॾाढो ख़ुशि आहे। लेकिन देखा देखी में माण्हू जॾहिं कूड़ पाप जो सहारो वठी करे दुनिया में हलंदा आहिनि न, पोइ उन्हनि खे उहो जो परमात्मा प्यार आहे न, उहा अनुभूति न थी। अॼु ॾिसो कोई बि माण्हू सत्संग कीर्तन कंदो हूंदो न, भॼन कीर्तन कंदो हूंदो, अगरि निस्वार्थ भाव सां कंदो हूंदो न, त हुन वटि परमात्मा जी शक्ति जाची ईंदी आहे। ऐं हुन ई गुरु संत सन्यासी अगरि मांगण शुरू करे छॾी न, कि असांखे असां आवे तो सत्संग करणु ईंदसि, असांखे एतिरो धन ॾिजो, ये वो, त उहो परमात्मा जी जो पहिरियों हुननि जे मथां छत्र छाया हो न, उहो न रहंदी आहे। थोड़ी थोड़ी रहेंदी, थोड़ी तो क्या तपस्या कयो अथनि, शादी अभी न कई अथनि, तो चलो ठीकु आहे परमात्मा जी थोड़ी। लेकिन जो माण्हू निस्वार्थ भाव सां, बिना लोभ सां, बिना नाम मान शान जी इच्छा सां, जेकी आत्मा भगवान जी भक्ति कंदी आहे, भगवान जो नाम जपती आहे, या सत्संग कंदी आहे, या पंहिंजे घर में ई करे, अगरि तव्हां घर गृहस्थी में रहंदी हुई भी रोज भगवान खे यादि था करो, लेकिन सॼे ॾींहं में तव्हां इहा आस नथा रखो कि मूंखे माण्हू मान ॾे, सम्मान ॾे, इज़त ॾे, मां लोभवश ज्यादा कमायो, राग बुराइनि जे वश अगरि तव्हां बुरो कर्म न करो और शांति सां पंहिंजो जीवन जियो भाई, संतुष्ट थी करे, सच्चाई सां। अॼुकल्ह जी दुनिया में सच्चाई सां जीअणो आहे त ज्यादा न कमाए सघंदा आहिनि, साधारण ई कमाए सघंदा आहिनि। अॼुकल्ह सच्चाई सां हलणो हुजे त ईअं न सोचियो माण्हू तव्हांखे मान सम्मान ॾींदा, बिल्कुल बि न ॾींदा, कंहिंखे कंहिंखे ॾींदा आहिनि। छोकी अगरि सच्चाई जी राह ते हलंदा, सुख थी करे हलंदा न, हिन दुनिया में जेका कूड़ा माण्हू आहिनि न, उहो तव्हांजे साम्हूं ईंदा न, त हुननि खे पंहिंजो कूड़ सताईंदो आहे, इन करे उहो तव्हांजे साम्हूं ईंदव बि न। जो तव्हां ॿियनि खां पुछंदा, ॿियनि खां वेंदा, लेकिन तव्हां वटि अचण जी हुननि जी हिमत ई न थी। इन करे बाबा चवंदा थी न, सच त मिठो न थिए, सच जी राह ते हलंदा हलो, तव्हांखे मान सम्मान ॾे न ॾे, ज्यादा पैसो अचे न अचे, साधारण कमायो, साधारण खायो, साधारण जीवन जियो, कम से कम परमात्मा जी त चित्र ठाहे रही, कम से कम असां परम धाम में परमात्मा सां गॾु त रहंदसि, कम से कम असांखे भॻवान सां यादि कंदसि। जेकी आत्मा सत्य जी राह ते हली आहे न, हुनखे भॻवान यादि कंदो। त तव्हांखे कूड़ जी राह ते हली करे माण्हू यादि करनि उहो खपनि, या सच जी राह ते हली करे तव्हांखे भॻवान यादि करे उहो खपे, कि तव्हांखे डिसाइड करणो। छोकी माण्हू भॻवान खे बि मददगार खपे। अॼु भॻवान खे माण्हू, हर मनुष्य आत्मा, हर जीव जंतु जानवर प्रकृति बि भॻवान खे यादि थी करे, छोकी उहो ई दुख का सुख करता है, उहो ई सही राह ॾेखारणो आहे। अगरि तव्हांखे परमात्मा जो मददगार थियणो आहे, अगरि तव्हांखे परमात्मा जी चित्र छाया जे हेठां रहणो आहे, अगरि तव्हांखे हुनजे प्यार जी अनुभूति करणी आहे, त तव्हांखे साधारण जीवन जीअणो पवंदो, सच जी राह ते। तॾहिं तव्हां जीवन में सुख शांति ख़ुशी सां रही सघो। अॼु माण्हू चए थो असां वटि पैसो हुजे त असां ॾाढा ख़ुशि हुजूं, ॿिए खे अगरि कोई ॾिसंदो आहे, कंहिं वेले तो धन आहे ऐं ॿिए खे ॾिसंदो, हा हिननि वटि केॾी गाॾी आहे, केॾा सुठा कपिड़ा आहिनि, केॾे आराम सां घुमनि था होटलनि में वग़ैरह वग़ैरह, केॾा सुठा कपिड़ा पाइनि था, लेकिन हुननि जी आत्मा सुखी न हूंदी, हुननि जी आत्मा ख़ुशि न हूंदी है। छोकी हिन दुनिया में ज्यादा कमाइण लाइ कुझु न कुझु पाप करणो ई पवंदो, ही त स्वयं परमात्मा ई थो चए। लेकिन अगरि तव्हांखे बिना पाप जे, बिना लोभ जे तव्हां ओतिरो कमाए करे सघो जंहिंमें तव्हांजी गृहस्थी हली सघंदी आहे, उहो सुठो।
माण्हू सोचदो भई तव्हां वटि गाॾी न हूंदी, ॿिए वटि हूंदी त माण्हू सोचंदो न अरे हिननि वटि त गाॾी बि न आहे। त तव्हां सोचदो अरे सभिनि वटि गाॾी आहे, मां बि गाॾी त वठां। त लोभवश कुझु न कुझु ठगी करे अगरि तव्हां कमायो बि त हुन गाॾी सां तव्हांखे सुख न मिलंदो। भले तव्हां रोज़ वञो, रोज़ करो, लेकिन जो आनंद तव्हांखे बिना गाॾी जे सच्चाई सां परमात्मा जी यादि में रही करे तव्हां जीवन जियो पिया हुनजी छत्र छाया में, हुनजी छत्र छाया रहंदी आहे, लेकिन जो पहिरियों हुई न उहो घटि थी वई। असांजो कमु बिना कंहिं चीज जे हले थो, हाँ अगर जरूरत पवंदी आहे भई जरूरत आहे, देखा देखी न, जरूरत आहे त परमात्मा जी यादि में रही करे तव्हां कुझु बि करो, हुनखे ॿुधाए करे। अॼुकल्ह परमात्मा जे अंदरि थोरो बहुत त लोभ करणो ई पवंदो, न त सम्झो अहिड़ी जरूरत आहे तव्हांखे त सच्चाई जी राह ते हलो त ओतिरो नथा कमाए सघो त थोरो परमात्मा खे, बाबा भगवान खे पंहिंजो साथी ठाहे करे तव्हां कमु कंदव न त तव्हांजो उहा जेको बि पाप कर्म करे बि तव्हां कमायो था हुनजो दोष नज़र सॼी दुनिया ई अहिड़ी। लेकिन असां कूड़े मान सम्मान इज़त जे लाइ अगरि तव्हां कूड़ जे राह ते हली करे कमायो था हिक ॿिए खे ॾेखारण जे लाइ त उहो ग़लति आहे। इन करे बाबा चवनि था कि थोरो सो सहन करणु, अॼु कूड़ा माण्हू अॻियां निकिरी था वञनि, तव्हां सच जी राह ते हलो था, तव्हांखे सहन नथो थिए। कोई बि माण्हू कूड़ ॻाल्हाए, तव्हांजी निंदा गिलानी करे, तव्हां सच जी राह ते हलो ई था, लेकिन तव्हांसां नुक़सान, तव्हांजे जीवन में नुक़सान थो करे, कूड़ ॻाल्हाए, ॿियनि खे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए, त तव्हांखे थोरो सहन करणो पए, हिन में घबरायो न। परमात्मा जी यादि में रही करे सहन करे हलंदासीं। भले माण्हुनि जी नज़र में असां माण्हू सोचदा इहे त अहिड़ा आहिनि, माण्हुनि जी नज़र में असां नंढा थी वेंदासीं, हारजी वेंदासीं। इहे त कॾहिं कॾहिं ॻाल्हि थींदी आहे न, माण्हू कूड़ जी राह ते असांखे जीवन में हराइण जी कोशिशि करे, असां ईअं न सोचो असां हारजी वियासीं, असां कुझु न करे सघूं। दुनिया जी नज़र में भले तव्हां वटि कुझु न हूंदो, लेकिन परमात्मा जी नज़र में तव्हां ऊंचा थी वेंदो। माण्हुनि खे शकीन जो डपु रहंदो आहे, असां अहिड़ो कोई कमु न करूं जो असांखे सजा मिले, छोकी परमात्मा परम पिता आहे न, असांजो सिंध पीउ आहे, पीउ जी सजा सां सभु डरंदा आहिनि, ऐं जेको न ॾिसंदो हुनखे नालायक ॿार थिए। तव्हां पंहिंजे परमात्मा पीउ सां जुड़ी करे हलो था, तव्हां कूड़ पाप फालतू ॻाल्हाइनि जो सहारो नथा वठो, लेकिन बाक़ी माण्हू कूड़ पाप जो सहारो वठी करे तव्हांजो नुक़सान करण बि था, लेकिन तव्हां परमात्मा जी लिस्ट में तव्हां पाप न कयो, तव्हांजी आत्मा जे मथां त पाप न चढ़ियो। अॼु न त कल्ह हुन आत्मा जॾहिं शरीर छॾंदी, जॾहिं ॿियो जन्म वठंदी त हुनखे हुनजे पाप नज़र ईंदो, उहा सहन करे सघंदी। माण्हू अॼुकल्ह ईअं त नथो बीहे न, ॾिसो माण्हू की अॼु कुझु बि करे खाऊं पीऊं ऐश करूं, हिन समय माण्हू छा थो सोचे भई मां अॼु सभु खायां पीआं ऐश कयां, लेकिन उहो इहे नथो सोचे भई इहे खाइण सां मुंहिंजो शरीर कल्ह बीमार थी वेंदो, हीअं नथो सोचे मां अॼु जो कर्म करां थो मूंखे अॼु त मज़ो अचे थो, लेकिन मां पंहिंजो कल्ह बुरो थो करां। कुझु बि उल्टो सुठो खाए थो अॼु शौक़ में, त माण्हू नथो सोचे भई अॼु त मां खायां थो, कल्ह शरीर बीपी शुगर अलाए छा छा वधी कल्ह हालत ख़राब, तो सोचता है मां त फालतू ई खाधो। त
त उहे अॼु तव्हां मस्ती मस्ती में कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो ॻाल्हायो था, कंहिंखे उल्टो सुल्टो चओ था, कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो करो था, भले तव्हां घर जा वॾा आहियो, हिनजो मतिलबु इहे थोरी तव्हांजे अंदरि आत्मा आहे, आत्मा जो पाप मतिलबु पाप, इहे थोरी ॾिसंदा आहिनि वॾा आहिनि त कुझु बि थिए। तव्हां घर जा वॾा थी करे बि तव्हां हिक ॿिए जे मथां उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदव, चईंदव, हिक ॿिए जी गिलानी कंदव, निंदा कंदव, हिक ॿ खे चिड़ाईंदव, माण्हू चइण में त सही रहे त वॾो आहे न, कुझु बि चई सघंदा, ईअं कीअं चई सघंदा भई। हाणे तव्हां वॾा आहियो अगरि घर में, तव्हांखे बोल व्यवहार सां अगरि ॿी आत्मा खे परेशानी थी थिए, दुख थो थिए, भले तव्हांजी नुंहुं हुजे, तव्हांजो पुटु हुजे, तव्हांजो फलाणो संबंधी हुजे, लेकिन हुनजे शरीर में बि त आत्मा आहे न, भले उहा देह जे संबंध सां निंदा आहे, लेकिन आत्मा त दुख थिए थी न। अॼु त तव्हां वॾे जे अहंकार में हुनखे कुझु बि चई छॾियो, लेकिन कल्ह उहो ई अॼु वारा शब्द कल्ह तव्हांखे हुनजो पाप, हुनजी सजा भुगतणी, हुन समय जॾहिं सजा मिलंदी आहे तॾहिं इहे थोरी ॾिसंदा आहिनि भई इहे त वॾो हुयो घर में, इहे त कुझु बि चई सघंदा, इहे केरु चई सघंदो आहे। अॼु माण्हू वॾो थी करे अगरि नंढनि खे चिड़ाए, ऐं उहो जेका बि नंढा हुजनि उहे चिड़नि, उहे रोइनि, उन्हनि खे सुठो नथो लॻे, त आत्मा दुख जी थी न। हुन समय इहे न हूंदो आहे भई इहे हिनजो इहे संबंधी हुयो त हिनजो अधिकार हुयो, त आत्मा दुख जी थी आहे। पोइ ॿिए जन्म में तव्हां उन संबंध सां, उहो उन संबंध सां तव्हांखे दुख ॾी, ईअं हिसाब किताब कर्मनि जी गति ॾाढी गुई आहे। हिकिड़ी बाबत कि थोड़ो सो सहन करो, थोड़ो सो जीवन में सहन करे हलो। कोई बि तव्हांखे उल्टो सुल्टो चए थो, करे थो, त तव्हां ईअं न सोचो भई हिन बि असां सां बुरो कई त असां बि करूं। तव्हां थोड़ो सहन करे, तव्हां त सही ग़लति खे ॼाणंदा आहियो न, तव्हां त सही ग़लति खे पहचाने करे हलंदा आहियो, त ज़रूरी थोड़ी हुन असांखे ईअं चई त असां बि हुनखे ईअं ई चई करे दुख ॾींदासीं। पोइ त बराबरि थी, पोइ त भॻवान खे माण्हू यादि छो थो करे। अॼु तव्हां बि दुख ॾिनो, हुन बि ॾिनी, बसि बराबरि, तूं विच में भॻवान खे छो था हलाए? पोइ ईअं छो था चओ कि भॻवान असांखे दुख ॾिनई, भॻवान असांजी मदद न कई। जॾहिं तव्हां आपस में लड़ी झगड़ी करे पंहिंजो फ़ैसिलो करे था छॾो, पोइ दुखी थी करे भॻवान वटि छो था अचो? जॾहिं ॿ ॿार आपस में लड़ी झगड़ी वेही रही आहिनि, पोइ बि उहो माउ पीउ खे अची चवनि कि हिन ईअं चई हिनखे, त माउ पीउ चईंदनि भई तूं बि ईअं चई, हुन बि ईअं चई, ॻाल्हि बराबरि, असां वटि छो था अचो? त परमात्मा बि ईअं था चवनि, या त लड़ी झगड़ी करे ख़ुदि पंहिंजो जीवन जियो, ऐं अगरि शांति सां, प्रेम सां, ख़ुशी सां जीवन जीअणो अथव, सच्चाई सां जीवन जीअणो अथव, त चुपचाप सच्ची राह ते मूंसां गॾु हलंदा रहो। ॿियो कोई कुझु बि कंदो रहे, तव्हांखां हुनजो कोई मतिलबु न आहे। तव्हां पंहिंजी, मां तव्हांखे सहन शक्ति ॾियां थो, पोइ कुझु बि करे तव्हांजो घाटो करे था, सभु सहन करे सच्ची राह ते हलंदा हलो, तॾहिं मां तव्हांजी मदद करे सघंदमि। भॻवान बि कहिड़े माण्हुनि जी मदद कंदो, जेको सचो थी करे हलंदो, कूड़े जी भॻवान बि मदद न कंदो। अॼु तव्हां भले केतिरी बि भक्ति करो, केतिरा बि भॻवान खे पूजो, केतिरो बि हुनजे अॻियां रोयो भई मूंखे न ईअं कयईं, ईअं कयईं, ईअं कयईं, न ईअं चयईं, ऐं जॾहिं घर गृहस्थी में धंधे में अचो था त तव्हां बि हुनखे हूअं ई चओ था, तव्हां छॾो थोरी था। भॻवान बि ॿुधजे, उहे बि न ॿुधंदो, चईंदो इहे ॿार त ख़ुदि बि लड़ी झगड़ी अचे थो, पोइ मूंखे बि चए थो ईअं थो करे, ईअं थो करे, त मां छो मदद करां? भई तव्हां बि आत्माउनि जा कर्म आहिनि, तव्हां ॼाणो, माउ पीउ खे छो था लायो? त तव्हां कि हाणे शक्तिशाली आत्मा ठहिणो, सदा यादि रखो मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, मां हिन सृष्टि रंगमंच ते छा थी करा? खेल थी खेॾा।
अगर असां ही ॻाल्हि यादि रखंदासीं न भई मां आत्मा आहियां, मुंहिंजी परमात्मा आहियां, मां सृष्टि चक्र ते खेल थी खेॾां, त हिन ईअं सम्झण सां छा थींदो आहे, असां कॾहिं बि कूड़ पाप जो साथ वठी करे कॾहिं बि जीवन में न हलंदा आहियूं। माण्हू अॻियां वधण लाइ छा नथो करे, माण्हू जीवन में अॻियां वधण लाइ कहिड़ा ग़लति कम थो करे न, सिर्फ़ दिखावे जे लाइ। लेकिन कल्ह माण्हुनि खे पतो थो लॻे हिन ते इहे करे कमायो अथई, हिन ते इहे करे कयो अथई, छा इज़त रहे, जे इज़त जे लाइ तव्हां सभु कुझु करो था, जे मान सम्मान जे लाइ तव्हां करो था, अॼु न त कल्ह चलो सभिनि खे पतो न लॻे, लेकिन हुन आत्मा खे त अंदर खाईंदो आहे न, मां इहे ग़लति कमु करे इहे कयो। हिन समय माण्हुनि जे जीवन में धन संपत्ति हूंदे हुए बि सुख छो न आहे, क्योंकि माण्हू कूड़ पाप सां सभु करनि था न, ठगी सां सभु करनि था। शहद मिले तो दूध बराबर, अगर मांगे वतो त पाणी थी, और कंहिंखां खां छीने वतो त वो रक्त बराबर थी। तो छा पीअण में सुठो लॻंदो आहे, खीर, पाणी या रक्त? अगर तव्हांखे जीवन में सहज मिले थो त ॾाढो ई सुठो। अगर तव्हां मांगी करे सभु कुझु जीवन में करो था, मूंखे बि ईअं ॾियो, मूंखे बि ईअं ॾियो, मूंखे बि मान ॾियो, मूंखे बि सम्मान ॾियो, मूंखे बि एतिरो धन संपत्ति ॾियो, मूंखे बि एतिरो हिस्सो ॾियो, त उहो पाणी थी। ऐं कंहिंखां छीने वठो न असां, सम्झो तव्हां उहो रक्त बराबर। बाबा चए ॾिसो, माण्हू चवंदा आहिनि ईअं कीअं असां शांति रहंदासीं त असांखे ईअं कुझु ॾींदा न, ईअं न कंदा, लेकिन परमात्मा चवंदो आहे जंहिंजो जेतिरो हिस्सो हूंदो आहे, जो जेतिरो ॾींदो हूंदो आहे न, ओतिरो हुनखे आपे ई मिली वेंदो। अॼु अगरि सोचूं भई न मांगणो त पवंदो, त कीअं हलंदासीं? त परमात्मा चवंदो आहे अगरि असांजे हिस्से में हर आत्मा पंहिंजे कर्मनि जो ई खाईंदो आहे। अॼु कोई बि ईअं न थी सघंदो आहे कि मां हिननि खे कमाए करे खारायां, कोई भाउ ईअं न थी सघंदो आहे मां हिननि खे कमाए करे खारायां। जेकी आत्मा जंहिंजे घर आई आहे, चाहे कहिड़े बि संबंध में, उनजो उते हिस्सो हूंदो आहे। घर में जो लेडीज वेठी है न, जो आत्मा समझो कंहिंजी बि आहे, तव्हांजी नुंहं जी आहे, मां जी आहे, ससु जी आहे, जंहिंजी बि आहे, तव्हांजी धीअ जी आहे, पुटी दोती जी आहे, अलाए कंहिंजी आत्मा जे सदके तव्हांजे घर धन थो अचे, उहो तव्हांखे पतो न आहे। अॼु पुरुष त चवंदो मां कमायां थो, लेकिन सम्झो हुनजी जान जी भाग्य में धन जो सुख आहे, तो सिर्फ पुरुष तो कमाए तो, लेकिन वो धन कंहिंजे भाग्य जे कारण अचे थो, तव्हांजी ज़ाल जे कारण, तव्हांजी धीअ जे कारण ईंदो हूंदो, तव्हांजी नुंहं जे कारण ईंदो हूंदो। हर आत्मा जे भाग्य में धन लिखल हूंदो आहे। भई चवंदा आहिनि न, धीअ ॼमी त लक्ष्मी आई। कंहिंखे कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि जॾहिं खां इहे पैदा थियो तॾहिं खां असांजे घर में धन जी वृद्धि थी आहे। समझो तव्हां भले कमाए पुरुष तो, लेकिन वो धन कीअं तो अचे, कंहिंजे भाग्य जे कारण तो अचे। उन माण्हू जेकी बि जंहिंजे कारण बि तव्हां चवंदा आहियो न हिन जे कारण तॾहिं खां इहो धन वधो आहे। कोई कॾहिं कॾहिं कंहिंजी का नुंहं ईंदी आहे, कोई ईंदो आहे त धन कम, कंहिंजी कमी पइजी वेंदी। मतलब कि हुन आत्मा जे भाग्य में ओतिरो धन संपत्ति, ओतिरो हुनजो सुख आहे ई न, हिनमें कंहिंजी गलती न आहे। ये सब कर्मनि जे हिसाब सां हूंदो आहे। और ईअं न कि असां हुनखे बुरी दृष्टि सां ॾिसूं कि अरे ये त मनुष्य आहे, ईअं न ॾिसूं। हुनखां सुठा कर्म करायो, सुठा दान पुण्य करायो। सम्झो तव्हांजी नुंहं खां पोइ धन कम थो थिए त पंहिंजी नुंहं सां दान पुण्य करायो, सुठा कर्म करायो, ताकि माण्हुनि खे हुनजे आशीर्वाद मिले। कोई मनुष्य न थींदो आहे, इहे त सिर्फ़ कर्म अहिड़ा हूंदा आहिनि। तॾहिं त चई न, सिर्फ़ हिन जन्म में तव्हां वटि पैसो आहे त अहंकार न करो।
हिन जन्म में तो तव्हांखे आयो, अगरि तव्हां हिन जन्म में हुन धन जो अहंकार कयो, हुनखे सफल न कयो, सभिनि खे हुनखे सुख न ॾिनो, त तव्हां ॿिए जन्म जे लाइ थोरी इकठो था करो। ये धन तव्हां जेको तव्हां वटि अॼु आहे उहो कल्ह बि तव्हां वटि हुजे ॿिए जन्म में, हुनजे लाइ त हिन जन्म में जेतिरो बि खुदि बि खाओ ऐं सुठा कर्म बि करो। इहे पंहिंजे ॿिए जन्म जे लाइ असां जमा करो। तो कॾहिं बि असां वटि धन आहे, चीजियूं आहिनि, सुठी शिक्षा आहे, सुठी डिग्री आहे, कंहिंजो बि अहंकार न करो, हुनखे सफल करो। हुन सां ॿियनि जो भलो कंदव त तव्हां ॿिए जन्म में बि डॉक्टर ठहींदव। अॼु डॉक्टर ठही करे माण्हू अहंकार थो करे, ॿिए जन्म में न ठहींदो, सभिनि जी बदुआ खणंदो। अगरि डॉक्टर ठही करे मां सभिनि जी अगरि उहा सुठी रीति सेवा कंदो त सभिनि जी दुआनि सां उनजो हीअ जन्म बि सुठो त ॿिए जन्म में बि उहा वरी खां डॉक्टर ठही, शरीर बि ठीकु रहे, छोकी हुन ॾाढे माण्हुनि जी सेवा कई अथई। इन रीति कर्मनि जो ई फल मिलंदो। इन करे कॾहिं बि असांखे कंहिं ॻाल्हि जो अहंकार न करणो खपे, कूड़ पाप के साथ मटी करे न हलणो खपे, सच्चाई सां जीवन जियो। छा मीठे मीठे सुठी सुठी ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। स्नेह जे सागर में समाए करे मिंचेपन जी महल को समाप्त करण वारा पवित्र आत्मा बाबा चवंता कि जो सदा स्नेह जे सागर में समाई हुई आत्मा रहंदी आहे न कि दुनिया जी कंहिं बि ॻाल्हि जी सुध-बुध न रहंदी। मतलब जो परमात्मा स्नेह में सदा समायल हुई आत्मा रहंदी, परमात्मा जी स्नेह में सदा समायल हुई आत्मा खे हिन दुनिया में कहिड़ी बि ॻाल्हि निंदा स्तुति मान अपमान कोई हुनखे असर न कंदो आहे। स्नेह में समायल हुई आत्मा जे कारण वो आत्मा स्नेह में समायल हुआ हूंदी आहे न तो सभु ॻाल्हियूं सहज ई पार करे छॾंदी। हुनजो कोई मान कंदो त बि हुनखे कोई ज्यादा ख़ुशी न थींदी, कोई अपमान कंदो त बि हुनखे दुख परेशानी न थींदी, छोकी वो सोचदी आहे मां त परमात्मा जी सत्य ठाहिण में सभु कुझु मूंखां उहो ई थो करे। भक्तनि जे लाइ चईंदा आहिनि इहे तो सदा खोयल हुए रहंदी, लेकिन जेको परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झदो आहे न, खुद खे ॿार, वो परमात्मा जे स्नेह में समायल हो, मतलब हुनखां स्वयं परमात्मा करण करावन आरती करे कर्म कराईंदा आहिनि। हुननि खे दुनिया जी स्मृति न रहंदी आहे, मुंहिंजो मुंहिंजो सभु ख़तम थी वेंदो आहे। मतलब दुनिया में रहंदे हुए भी मुंहिंजो मुंहिंजो न हूंदो, अनेक मुंहिंजा मुंहिंजा मतलब मुंहिंजो पति, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी घर, मुंहिंजी धन संपत्ति मुंहिंजी आत्मा खे मेरो ठाहे सघी। ऐं अगरि असां सभु कुझु परमात्मा जो सम्झी कंदासीं, घर गृहस्थी में रहंदे हुए भी सभु भॻवान जा ई ॿार आहिनि, सभु भॻवान जो ई ॾिनल आहे। मुंहिंजो त हिकु परम पिता परमात्मा शिव बाबा, अगर मुंहिंजो हिकु शिव बाबा परम पिता परमात्मा है, बाक़ी सब परमात्मा जा है। अगर ये समझी करे हलंदासीं न तो तुमची आत्मा पवित्र आत्मा थी। स्लोगन है बुद्धि में ज्ञान रत्न खे ग्रहण करो और ॿियनि खे बि करायो। असांजी बुद्धि में ज्ञान जी ॻाल्हियूं हुजणियूं खपनि, फालतू ॻाल्हियूं न। और असां ॿियनि खे बि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायूं, तॾहिं असां होली हंस कहंदा आहियूं। होली हंस अर्थात सदा सुठी ॻाल्हियुनि खे बुद्धि में ग्रहण करे। ओम शांति। बाबा की याद करो।